नाज़रीन वेलकम बैक। असांखे जॉइन कयो आहे बैरिस्टर हसनैन मिर्ज़ा साहब, GDA जा अॻुवान आहिनि, अॻूणा सूबाई असेंबली मेंबर आहिनि ऐं हिन दफ़े इन एहतजाज में शरीक रहिया आहिनि इन सॼे अरसे दौरान। मिर्ज़ा साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। साईं, GDA जो अॼु एहतजाज रहियो, सॼो शहर अॼु तक़रीबन बंदि रहियो, असेंबली में ॿाहिरि एहतजाज कयो वियो ऐं कोशिशि कई वई त घेराव जो जेको ऐलान हो उन हवाले सां छा का अरेंजमेंट थी मिर्ज़ा साहब, त का प्रेस क्लब जे ॿाहिरि मुज़ाहिरो थींदो ऐं अॻियां न वधियो वेंदो? असां ॾिठोसीं त कराची मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे एहतजाज थींदा रहिया। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुबारकबाद ॾियणु चाहींदुसि GDA, JUIF, जमायत इस्लामी, PTI ऐं दीगर जमायतुनि जे कारकुनान खे ऐं अकाबरीन खे तमामु सक्सेसफुल अॼु एहतजाज थियो ऐं इहो ज़ाहिर थियो कि ही कूड़े मैंडेट वारा बोगस इलेक्शन जा बेनिफिशरीज़ हिननि खे सिंध जी आवाम खां डपु केतिरो आहे। बाक़ाइदा हिकिड़ो रियासती कड़ो चाढ़ियो वियो कराची शहर खे, जंहिंमें न ई सिर्फ़ु पंहिंजो हैदराबाद टोल प्लाज़ा ऐं ठटो सजाल बदीन खां ईंदड़ ससी टोल प्लाज़ा ते बि काफ़िलनि खे रोकियो वियो। वेंदे जामशोरो टोल प्लाज़ा बि बंदि कयो वियो, हुतां खां बि ट्रैफ़िक खे डाइवर्ट कयो वियो। कराची मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हां ॾिठो कि राशिद महमूद सुबरो साहिब जे काफ़िले खे शेलिंग बि कई वई, मुख़्तलिफ़ हंधनि ते हुननि रोकण जी कोशिशि कई। सॼी सिंध असेंबली जे इर्द गिर्द कंटेनर हणी रोड ब्लॉक कया विया, माण्हुनि खे डिस्टर्ब कयो वियो। त हीअ त वाज़े आहे कि को जमहूरी मैंडेट हिननि सां कोन्हे। इंशाल्लाह सिंध जी आवाम पंहिंजे हक़नि ख़ातिर अमल पैरा आहे ऐं रहंदी। हिननि कूड़े मैंडेट वारनि ते इंशाल्लाह हिननि जे लाइ रस्ता तंग कया वेंदा। इहो मुस्तक़िल एहतजाज इहो रहंदो जेसीं ताईं सिंध जा हक़ूक़ असीं हासिल न करे। मिर्ज़ा साहब, असांखे ॿुधाइजो त हाणे हीअ त हिकिड़ो त रस्तो आहे, बिल्कुलु तव्हांजो राइट आहे, हर शहरी जो राइट आहे, हर पॉलिटिकल पार्टी जो राइट आहे त पंहिंजो जेको बि मौक़िफ़ आहे हुन ते एहतजाज कनि, एहतजाज मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कनि। पर पीपल्स पार्टी ऐं हुकूमत जे जेके बि असेंबली में अंदरि ऐं ॿाहिरि जेके माण्हू हुआ उन्हनि चवणो त असेंबली खे निशानो न ठाहिणु घुरिजे या असेंबली ते घेराव न करणु घुरिजे, बाक़ी एहतजाज करणु सभिनी जो हक़ आहे उहो करणु घुरिजे। त इहा असेंबली वारी स्ट्रेटेजी तव्हां कीअं था चओ? इहो किथे लिखियलु आहे? जी साईं, असेंबली आवाम जो ऐवान आहे ऐं आवाम खे असीं कॾहिं बि इहो न पिया चऊं कि असेंबली में अंदरि घिरनि। असेंबली जे ॿाहिरि रोडनि ते उहा हिकिड़ी रियासती मिल्कियत आहे, रोडनि ते एहतजाज रिकॉर्ड कराइण जो कहिड़ी बंदिश आहे, कहिड़ी पाबंदी आहे? इहो आइनी इख़लाक़ी जमहूरी हक़ आहे सिंध जे माण्हुनि जो। को इंतिशार पसंद असीं कोन आहियूं, को शर पसंद असीं कोन आहियूं, को ख़ुदा न ख़ास्ता को तोड़ फोड़ जी का कॉल कोन्हे। हिकिड़ो पुरअमन जमहूरी एहतजाज उहो यकीनन हिननि खे ॻाल्हि कोन थी वणे, छो जे जमहूरियत सां हिननि जो को सरोकार कोन्हे। बट माण्हू पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदा ऐं एहतजाज कंदा। मिर्ज़ा साहब, उन्हनि चवणु त जेकॾहिं GDA खे एहतजाज जो हक़ आहे ऐं जेकॾहिं सम्झनि था उन सां नाइंसाफ़ी थी आहे त उनजे लाइ रस्तो कोर्टूं आहिनि ऐं इलेक्शन ट्रिब्यूनल्स आहिनि, हुते वञनि पंहिंजो बिल्कुलु जेकॾहिं उन्हनि खे एतिराज़ आहे, उन्हनि वटि सबूत आहिनि त उते सबमिट कनि उन अदालत में। जी, कोर्टूं बि आहिनि, इलेक्शन ट्रिब्यूनल्स बि आहिनि, जंहिंमें GDA लाइ तव्हां चई सघंदव कि भरपूर अंदाज़ में विया बि आहिनि। असांजूं 16 पिटिशन्स दायर थी चुकियूं आहिनि ऐं ईंदड़ हफ़्ते में मज़ीद ॿियूं बि पिटिशन्स दायर थींदियूं। उहो फोरम बि असीं छॾियूं कोन पिया, मगर आर्टिकल 17 आइन पाकिस्तान जो राइट ऑफ एसोसिएशन ॾिए थो, राइट ऑफ प्रोटेस्ट ॾिए थो। सिंध जी आवाम खे, पाकिस्तान जी आवाम खे पूरो हक़ आहे ऐं आख़िरकार असांखे पंहिंजो केस आवाम जी अदालत में बि वठी वञिणो आहे। त उहो तॾहिं इहो गॾोगॾु एहतजाज जो अमल बि जारी आहे ऐं मज़ीद वक़्तु गुज़रण सां शिदत इख़्तियार कंदो वेंदो। पुरअमन ऐं आइन जे दायरे में रहंदे सियासी जी जेको आहे टेम्परेचर उहो यकीनन उहो वधंदो वेंदो। अच्छा मिर्ज़ा साहब, हिकिड़ो तव्हां चओ था कि एहतजाज वधाईंदासीं, तव्हांजो वटि हाणे नेक्स्ट मूव छा आहे? नेक्स्ट मूव में तव्हां एहतजाज जारी रखंदो, पिटिशनूं बि दाख़िल कंदो, पर असां ॾिठो आहे त तव्हां जलसा जेके वॾा GDA जा आहिनि उहे हाणे श्रिंक थींदा था वञनि, नंबर ऑफ टर्म्स, नंबर ऑफ पीपल जेको आहे उहो असां मोरे जो जलसो ॾिठोसीं, हाणे तव्हांजो बदीन में बि शायदि जलसो 6वीं तारीख़ ते रखियलु आहे। सो इहो छा मक़सदु, नंबर ऑफ पीपल जेके आहिनि घटि थियनि पिया, तव्हां सम्झो था इन सां इहो वधंदा या घटि थींदा वरी वधीक? साईं, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, ऐं तव्हांजे तजिए सां मुतफ़िक़ बिल्कुलु कोन आहियां, छो जे GDA जा जलसा थिया ई रुगो 2 आहिनि।
हिकिड़ो जमशोरे में थियो ऐं ॿियो मोरे में थियो। ॿई तमामु वॾा ऐं तारीख़ी जलसा थिया आहिनि हेसि ताईं, जंहिंमें को बि माण्हू घटिजण जी ऐं सम्झा थो केर बि फेर त जियो हिननि ॿिनि प्रोग्रामनि मां त करे कोन थो सघे। बदीन जो जलसो रखियल हो मंडे ते 26 तारीख़, बट इहो छो जो असेंबली जो शेड्यूल अची वियो आहे, हाणे थोरो एहतजाजी पंहिंजी स्ट्रेटजी में थोरी हुनजे करे अमेंडमेंट आई आहे त बदीन जो जलसो रीशेड्यूल थींदो। ईंदड़ हफ़्ते में का डेट इंशाल्लाह ज़रूरु अनाउंस थींदी ऐं तव्हां ॾिसंदव की उहे ई माण्हू जेको तव्हां जामशोरे में ऐं मोरे में ॾिठा इंशाल्लाह ओतिरा या हुन खां वधीक बदीन में ऐं बदीन खां पोइ बाक़ी ज़िलाई हेडक्वार्टर्स में बि ॾिसंदव की इहो मजमो इंशाल्लाह वधंदो वेंदो, घटिजंदो कोन। अच्छा मिर्ज़ा साहब, इनमें तव्हांजो क्लैरिफिकेशन अची वई। मां ॿियो अर्ज़ु पियो कयो त पॉलिटिकल पार्टीज़ जेके मुख़ालिफ़ धुर में आहिनि, हाणे त तक़रीबन सभु पॉलिटिकल पार्टीज़ गॾिजी वियूं आहिनि, जमात इस्लामी बि आहे, PTI बि आहे ऐं ॿियूं पार्टियूं बि आहिनि, GDA जूं ॿियूं पार्टियूं बि आहिनि, कॉन्ग्रेस पार्टियूं बि आहिनि। त तव्हां सम्झो था इहे जेका मुख़ालिफ़ धुर जी स्ट्रेटजी आहे, इहे सभु जूं सभु पार्टियूं पाण में गॾु हली सघंदियूं इन फ्यूचर, हाणे नेक्स्ट जेको बि तव्हांजी स्ट्रेटजी आहे पॉलिटिकल तव्हां कैंपेनिंग कयो पिया? सही, मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, मुख़्तलिफ़ मंशूर आहिनि, मुख़्तलिफ़ अहदाफ़ आहिनि, बट पाण हिकिड़े 1 पॉइंट एजेंडा ते सभु गॾु थिया आहियूं। उहो इहो आहे की ही गुज़िश्ता 24 जो इलेक्शन उहो आइन जे बरक्स थियो आहे। आर्टिकल 218 सब क्लॉज 3 कॉन्स्टिट्यूशन जो हिकिड़ो रोड मैप ॾिए थो, हिकिड़ो तकाज़ो ॾिए थो जंहिंखे इलेक्शन खे पूरो करणो आहे, फ्री फेयर ट्रांसपेरेंट इलेक्शन। असीं हिकिड़े 1 पॉइंट एजेंडा ते आहियूं की जेकी पार्टी सम्झे थी कि हुनजे मैंडेट ते धाड़ो लॻियो आहे, इलेक्शन अमली तौर ते आइनी तकाज़ा पूरा न कया आहिनि, उहो असां सां गॾु आहे, उन एहतजाज में गॾु आहे ऐं इंशाल्लाह असीं तेसीं ताईं अमल पैरा रहंदासीं जेसीं ताईं इहो गैर आइनी इलेक्शन या जेको पीर साहब पगारे लफ़्ज़ इस्तेमालु कया एंटी स्टेट इलेक्शन इहा रद्द नथी थिए ऐं असर नो हिकिड़ो ताज़ो फ्री इलेक्शन जो शेड्यूल ऐं अमली तौर ते असांखे ॾिसण में अचे कि हुनजी तयारी पई थिए त हिकिड़ो हक़ीक़ी मैंडेट पब्लिक जो अची माण्हुनि जी अहवालनि में रिप्रेज़ेंटेशन करे सघे। हुन 1 पॉइंट एजेंडा ते इंशाल्लाह सभु पार्टियूं गॾु आहिनि ऐं तव्हां अनक़रीब ॾिसंदव कि मुख़्तलिफ़ सूबनि मां मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ मज़ीद इन साॻे प्लेटफॉर्म ते असां सां शाना बशाना बीठल तव्हां ॾिसंदव इंशाल्लाह। मिर्ज़ा साहब, माय लास्ट 2 क्वेश्चन वेरी ब्रीफली। त हिकिड़ो इहो त तव्हां चओ था त आइनी मामिलो आहे, त आइन जे लाइ त तव्हांखे सुप्रीम कोर्ट जो फोरम आहे, उहो अञा ताईं एग्ज़ॉस्ट न थियो आहे, उते अञा न विया आहियो तव्हां। आइनी पिटिशन त सुप्रीम कोर्ट तय कंदी जेकर तव्हां वञणु चाहियो त। उहा बिल्कुलु पंहिंजी वकीलनि सां मुशावरत थी आहे, काफ़ी एडवांस स्टेजिस में आहे ऐं इंशाल्लाह GDA एज अ पॉलिटिकल पार्टी इहो आइनी पिटिशन विझंदी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, वो अनकरीब इंशाल्लाह हफ़्ते 10 ॾींहंनि में। सर वन लास्ट थिंग सर, ॿी हिकिड़ी ॻाल्हि त पीपल्स पार्टी चए असां हिकिड़ी कमेटी ठाहियूं पिया, तव्हां सां डायलॉग कंदासीं ऐं GDA खे चवंदासीं त पंहिंजूं सीटूं जेके उन्हनि कयूं आहिनि उहे अची असेंबली में हलफ़ खणनि, त तव्हां पोइ छा रिस्पॉन्ड कंदो जेकर तव्हां सां ॻाल्हि ॿोल कनि था त? हिन रिस्पॉन्स अची चुकियो आहे GDA जी तरफ़ां। असीं को ख़ैरात घुरण या पिन घुरण को निकिता कोन आहियूं। सिंध जे माण्हुनि जे मैंडेट ते धाड़ो पियो आहे, जे अमल जे इलेक्शन सां थियो आहे हुनखे असीं रद्द था कयूं, मुस्तरद था कयूं। रुगो असांखे ही 2 सीटूं ॾियनि न, बट अधु खां वधीक सीटूं जेके पीपल्स पार्टी जे मेंबरनि अॼु हलफ़ खयो आहे हुननि खे बि इस्तीफ़ो ॾियणु पवंदो, पोइ अची असां सां ॻाल्हाइनि। हुन खां ईज़ी इहो रहंदो, अगरि ॻाल्हाइणु चाहिनि था, अगरि को बहितर को हल चाहिनि था त हाणे त हिननि वटि कानूनी उहा गुंजाइश बि आहे। सुभाणे ही सिंध असेंबली खे डिसॉल्व करे छॾनि ऐं सिंध जी हद ताईं इलेक्शन जो अनाउंस करे छॾनि, असांजो मौक़िफ़ पूरो थी वियो। वॾी महिरबानी मिर्ज़ा साहब, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम।